दड़ो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो तेज़ी सां पखिड़िजण लॻी। सरकारी ऐं ख़ानगी अस्पतालनि में गैस्ट्रो जे मरीज़नि में वाध इस्पतालूं मरीज़नि सां सथिजियूं। 4 ॾींहं दौरान गैस्ट्रो अॻे फौत थियलनि जो तादाद 3 थी वियो आहे। दड़े वेझो ॻोठ मीर मोहम्मद मीरभर में पोरियत उस्मान मीरभर जी 1 वरियन जी मासूम न्याणी साइमा गैस्ट्रो अॻे फौत थी वई। फौत थियल न्याणी जे पीउ उस्मान मीरभर मूजिब न्याणी खे 4 ॾींहं अॻु जुलाब ऐं उल्टियूं थी हुयूं, जंहिंखे इलाज लाइ मकली अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते हू इलाज दौरान फौत थी वई। फौती ॿारड़ी जो मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो, खेसि मक़ामी क़ब्रिस्तान में पीटी माउ हवाले कयो वियो। यादि रहे त 4 ॾींहं अॻु दड़ो शहर जे वार्ड नंबर 5 जे भुट्टापाड़े में पोरियत गुलाम हुसैन शेख जूं जाड़ियूं न्याणियूं गैस्ट्रो में मुब्तला थियण खां पोइ हिकु ॿारड़ी 6 वरियन जी गुलज़ादी फौत थी वई हुई, जॾहिं त यूनियन काउंसिल हुसैनपुर बनू ऐं लाइकपुर में 3 ॿारनि जे फौत थियण समेत तादाद 3 थी वियो आहे ऐं सभई माण्हू गैस्ट्रो में ऐं मलेरिया में मुब्तला थी सरकारी अस्पताल तौरु निजी अस्पताल में दाख़िल आहिनि। होॾां गैस्ट्रो खे मुंहुं ॾियण लाइ सिजावल जे सिहत खाते अञा ताईं के बि अमली क़दम न आहिनि खयां, जंहिं सबबु गैस्ट्रो अॻे ॿारनि जे मौत वारी शरह में इज़ाफ़ो थींदो पियो आहे।